मुआज़िर सामीन जीअं त हिन वक़्तु असां तारीख़ी जॻह जेका हिकु वॾी सुरमी मूमल असली मूमल हिन मूमल माड़ीजी हुई। असली जेको हुनजो घर हो उन जॻह ते बीठा आहियूं। ऐं लाइब्रेरी नई जेका मोहतरमा ससी पली जो जंहिंजी इफ़्तिताह जी पटी लॻियल आहे, नई ठहियल आहे 24/11/2009 में। हालांकि हूअं हीअ हज़ारे साल पुराणी जॻह मूमल जो माड़ी मशहूरु आहे। मिठाई बि हिन खे पंहिंजे सुर राणे में काफ़ी ॻायो आहे। फरमाए थो, हलो हलो का कितड़ जिथे नींहुं उछल, न का झल न पल, सभु का पसे पंहिंजे पिरीअ खे। हलो हलो का कितड़ जिथे घड़िजे नींहुं, न का राति न ॾींहुं, सभु का पसे पंहिंजे पिरीअ खे। मोहतरम सामीन, हीअ का कितड़ उहा सुठी जॻह ते आहे जेका हेठि माना जैसलमेर तरफ़ ॾे जेका ठहियल आहे लुढाणो, या हीअ असुल तराश हेठो जी मूमल आहे। पर जॾहिं हुन बाद में हिजरत कई आहे जिथे राणो जो आहे, उहा जॻह हेठि तरफ़ ॾे आहे। इन करे दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असुल हंधि मूमल माड़ी तालुको मीरपुर माथलो ज़िला घोटकी में आहे। हेठि गुड़ फरमायो आहे, राणे वटां राति नओं नियापो आयो, लतीफ़ शाह लतीफ़ चए कना दातर ॾात, को न पुछे तो ज़ात जे आया से